मां सूफ़ी फ़कीर सैयद मुनव्वर अली शाह दरगाह जाम शरीफ वासी। मेले जे बारे में मां अव्हांखे चवणु चाहियां थो सॼी अवाम पब्लिक खे जो सूफ़ी फ़कीर सैयद अनवर अली शाह बुखारी जो उर्स मुबारक जेको मुहर्रम में शुरू थींदो हुयो, बाद में असां बरसात जे सबबि नई तारीख़ रखी वई जेकी जनवरी जी 28 तारीख़ हुई ऐं रजब जी 5 तारीख़ हुई। ऐं हाणे वरी असां चेंज वरी मेले जी तारीख़ कईसीं त सर्दी जे करे, सर्दी मुताबिक़ सर्दी में पब्लिक घटि अचणु शुरू थी ऐं नुक़सानु थियो, कुझु मेले जो कुझु माण्हू घटि आया सर्दी जे करे। हाणे असां वरी नई तारीख़ जेकी आहे असां रखीसीं मेले जी 21 नवंबर ते असां रखीसीं 2024 21 नवंबर ते मेले जी तारीख़ रखीसीं। इंशाअल्लाह ताला मेलो उहो ई हलंदो जो जुनून सां जेको पहिरियों बि हलंदो, काफ़ी मेले में कमी अहिड़ी न थींदी। इहो ॿुधाइजो त मेले जे अंदरि हुकूमत पारां फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम कई वेंदी आहे। गुज़िरियल साल सिक्योरिटी जा नाक़स इंतज़ाम थिया जंहिं सबबु मेले में कुझु बदनज़मी पैदा थी। हीअं तव्हां हुकूमत खां मुतालबो कंदव त मेले खे फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम कई वेंदी? न, हुकूमत त असांखे पहिरियों बि कुझु तावन कयो पर अहिड़ो को फुल तावन न थियो असां सां। हाणे बि हुकूमत खे असां अपील कयूं था कि असांजे मेले ते सुठो तावन करनि ऐं मेले ते असांखे मेले खे कंट्रोल करनि ऐं इहा उन्हनि जी वॾी महिरबानी थींदी हुकूमत जी। सिंध जो ही वॾे में वॾो इवेंट हूंदो आहे साईं अनवर साईं जो मेलो, ऐं हिन में पूरी दुनिया खां माण्हू ईंदा आहिनि। छा हिते माण्हुनि जी तफ़रीह जे लाइ ॿिया कंहिं सुठा इवेंट आहिनि? जीअं मिसाल तौरु अनवर अदबी कॉन्फ्रेंस थी वई, साईं जी महफ़िल थी वई, हिन खां अलावा ॿिया जेके इवेंट हुजनि वॾा वॾा त जेके इहे थींदा रहंदा आहिनि हमेशह, कॾहिं कई साल में थींदा आहिनि, कई साल में न थींदा आहिनि। ऐं महफ़िल सूफ़ी महफ़िल थींदी आहे, साईं पाण सिंगर आहे सूफ़ी फ़कीर सैयद सखावत हुसैन शाह बुखारी, ऐं ॿियो सूफ़ियाना कलाम पंहिंजे दरगाह जी फ़ुकरा ऐं ॿाहिरीं बि फ़नकार जेके आहिनि ॿाहिरियां उहे बि अचनि पिया, सभु मज़ो वठनि था पंहिंजे मेले पियो अनवर सिंह। हिन वक़्तु जेका हुकूमत जे तरफ़ां माण्हू जेके नुमाइंदा तव्हां वटि आया आहिनि मेले जे इंतज़ामनि जे बारे में? नुमाइंदा मूं वटि कोन आया आहिनि मेले जे इंतज़ाम जे हिसाब सां ॿुधायां। ऐं बिल्कुलु जेके हाणे तव्हां आया आहियो वरी ॿिया को नुमाइंदा कोन आया। तसौफ़ जे मुतालिक़ जेके सूफ़ियत सां माण्हू वाबिस्ता आहिनि या आम माण्हू जेके पांधेड़ा आहिनि अनवर साईं जी दरगाह जा, उन्हनि जे बारे में तव्हांजो छा पैगाम हूंदो? सूफ़ी जो जेके मेले जे पांधीरान जेके सूफ़ी फ़ुकरा न पंहिंजी तस्वर मुर्शिद जो दर्स ते हलनि था, मुर्शिद जे चवण ते हलनि था ऐं उन्हनि जो मोहबत जो मेलो आहे। हर क़िस्म जा माण्हू शौक़ीन अचनि था, को सूफ़ियाना महफ़िल ॿुधो थियो, को बाज़ारूं घुमनि थियो, को कहिड़ी शइ घुमनि था, पर मुर्दो त मेले में आहे।